प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। पतरस यसू जो इनकार करे थो। मत्ती 26 बाब। हिकी रात में 3 कूड़। न, ही सच न आहे। मां ही कॾहिं बि न कंदसि। कॾहिं कॾहिं पतरस ॾेखाव जे लाइ बि अॻिते अची वेंदो हो, पर मूंखे यकीन आहे त हू इहा ई ॻाल्हि कंदो हो जेका हुन जी सोच हूंदी हुई। आऊं ही कॾहिं बि नथो करे सघां। छा तव्हां कॾहिं ईअं सोचियो आहे? पतरस खे पूरो यकीन हो। हुन राति पहिरीं जॾहिं यसू ऐं ॿियनि शागिर्दनि सां गॾु वञी रहियो हो, उंधाई ऐं उदासी छाइजियल हुई। जॾहिं यसू ओचितो हलंदे हलंदे बीह रहियो ऐं उन्हनि खे चयो, अॼु ही राति तव्हां सभु मूं सां धार थी वेंदा ऐं मुंहिंजो इनकार कंदा। कॾहिं बि न, भले ॿिया तोखे छॾे ॾियनि, पर आऊं ही कॾहिं बि नथो करे सघां। यसू असांजा दिल ॼाणे थो। पतरस, मां तोखे ॼाणां थो। अॼु कुकर जी बांग ॾियण खां अॻु तूं 3 भेरा ई चवंदे त तूं मूंखे नथो सुञाणी। मालिक यसू, मां इहे कॾहिं बि न कंदसि। आऊं मरी वेंदसि, पर तुंहिंजो इनकार न कंदसि। ॿियनि शागिर्दनि बि बिल्कुलु इहा ई ॻाल्हि कई, पर यसू चङी तरह ॼाणे थो। हुन खां कुझु देर बाद जॾहिं यसू जा दुश्मन यसू खे ॿधी वठी विया तॾहिं हुन जे सभु शागिर्दनि हुन खे छॾे ॾिनो। पतरस बि डिॼल हो, पर हू तमामु अॻिते ताईं यसू जो पीछो कंदो रहियो, छो त हू ॾिसणु चाहींदो हो त हू हुन सां छा करण वारा आहिनि। हू हुनखे केॾा वठी रहिया आहिनि? किथे सरदार काहिन जे महल में त न? मुंहिंजो छा थींदो? इहो ठीकु रहंदो त को मूं ते ध्यानु ॾींदो ऐं न वरी को मूंखे गिरफ़्तार कंदो। पतरस पंहिंजे मालिक जे दुश्मननि सां गॾु वेही रहियो ऐं उन्हनि सां गॾु आंगण में बाहि सेकण लॻो। छा हुन लाइ इहा जाइ ठीकु हुई? यसू जो दोस्त उन्हनि माण्हुनि सां गॾु जेके यसू सां नफ़रत कंदा हुआ। अरे तूं त मूंखे ॼातल सुञातल लॻी रहियो आहीं। छा तूं बि यसू सां गॾु है? मां, तोखे ही ख़्यालु किथां आयो? मूंखे ख़बर न आहे त तूं हिन बाबति ॻाल्हि छो करे रही आहीं। ॾिसो, ही बि यसू सां गॾु हो। ही सच न आहे। मां त उन माण्हू खे सुञाणा बि नथो। हर कोई चई सघे थो। पक्का आहे त तूं यसू सां गॾु हुए। तुंहिंजी ॻाल्हियुनि मां ख़बर पई रही आहे। बंदि करियो ही फज़ूल ॻाल्हियूं। आऊं तोखे ॿुधाए रहियो आहियां, मां यसू खे नथो सुञाणा। हैरत सां पतरस हेॾां होॾां ॾिठो। उन वक़्तु यसू खे वठी वञी रहिया हुआ। जॾहिं हू भरिसां गुज़रियो त हुन पतरस खे ॾुख सां ॾिठो। यसू जो इहो ॾिसण पतरस जे दिल मां वञी लॻो ऐं पतरस खे यादि आयो त यसू कुझु कलाक अॻु छा चयो हो। पतरस यसू सां बेवफ़ाई कई ऐं हू तमामु घणो शर्मिंदा हो। हू ॿाहिरि निकितो ऐं ज़ार ज़ार रोअण लॻो। छा हुन खे अञा बि हुन ॻाल्हि जी ख़बर हुई त यसू हुन सभ खां पोइ बि हुन सां प्यार कंदो? ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।